नाज़रीन, गोसपुर में घी समेत ॿियनि आम पेज शयुनि जा हथरादू वधाइण ख़िलाफ़ SUP JUI शहरी एक्शन कमेटी ऐं सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां वधीक वीडियो लिंक ते मौजूदु आहे गोसपुर मां SS न्यूज़ जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़हूर ओगाही। जी ज़हूर, धरणे जी छा सूरत-हाल आहे ऐं शहरनि जो इन बाबति छा चवणु आहे? जी बिल्कुल, असां इन वक्त मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब के अॻियां, जिते सियासी समाजी तंज़ीमनि पारां गोसपुर जी दुकानदार माफ़िया ख़िलाफ़ ऐं DC कश्मीर ख़िलाफ़ एहतजाज किया वियो आहे। असां सां हिते सियासी समाजी अॻवान मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन हवाले सां उन्हनि जो छा चवणु आहे। असांजे इन एहतजाज जो मक़सदु आहे त विफ़ाक़ जे तरफ़ों गियो लाथो वियो आहे ऐं इहा अवाम ताईं रिलीफ छो नथो मिले। सिंध में आख़िर हुकूमत जी रिट क़ाइमु छो नथी थिए? आख़िर DC अंधो गुंगो ॿोड़ो छो बणियो बीठो आहे? उनखे ग़रीबनि सां ज़ुल्म नज़र छो नथो अचे? ग़रीबनि जो त इस्तेहाल थिए पियो, मथां खां गियो लथो वियो आहे, बाक़ाइदा 370 में हले थो पियो, लेकिन हिते असां वटि 450 500 पहुतल आहे। का हुकूमत जी रिठ न आहे। ग़रीब अवाम, मिसकिन अवाम जॾहिं उते वञे थी, गिह जे ॻाल्हियूं करे थी, हुननि खे चवनि था त मथां खां गिह लाथो न आहे। DC साहब ईअं पंहिंजे बंगले में वेठो आहे, उनखे ग़रीबनि जो को बि एहसास न आहे। पूरे पाकिस्तान में इन जा रेट सस्ता कया विया आहिनि। गिहु इंसानी ज़िंदगी जे लाइ अहम शइ आहे। उनजे बावजूदि असांजा डीलर हितां जा ख़बर न आहे त DC सां मिलियल आहे या न मिलियल आहे। असां DC साहब खे 2 ॾींहंनि खां वठी करे असां सोशल मीडिया ज़रिए आगाह कयो, पर हिन ताईं उन्हनि जे मथां न दुकानदारनि जे मथां न डीलर माफ़िया जे मथां जूअं बि न चूरी आहे। त हीअ असांजो एहतजाज DC कश्मीर ऐं गोसपुर जी डीलर माफ़िया ख़िलाफ़ आहे, जेके पंहिंजा मनपसंद अघ मुक़ररु करे जेको आहे त हुकूमती रिट खे चैलेंज करे रहिया आहिनि। असीं वक़्तनि ब वक़्तनि सोशल मीडिया ते बि आवाज़ उथारींदा रहिया आहियूं ऐं अॼु असीं जेको आहे त एहतजाज करे रहिया आहियूं। जेके बि गोसपुर में गिह जी डीलर एजेंसियूं आहिनि, शाहबाद 550 रुपया जेको आहे त किलो वठी रहिया आहिनि, ताज़ा 430 रुपया, ऐं ॿिया हल्का जेके गिह आहिनि 800 ग्राम वारा, उन्हनि जो 370 380 रुपयो रेट लॻायूं वेठा आहिनि। इन्हनि खे आख़िर रोकण वारो केरु आहे? कुझु ॾींहंनि खां वठी करे, बल्कि कुझु महीननि खां वठी करे गोसपुर में जेके गिह जी माफ़िया ने हथरादू जेको आहे महांगाई जो सबबु ॼाणाए करे, हालांकि मथां गिहु लथो बि आहे, उनखां बावजूद बि जेको आहे अवाम खे रिलीफ नथो ॾिनो वञे। असांजो DC खां ऐं आला अख़्तियारनि खां इहो ई मुतालबो आहे त गिह जो मथो रेट लाथो वियो आहे ऐं उनजो फ़ाइदो अवाम खे ॾिनो वञे। जेके फ़ाइदो न ॾिनो वञे त असां अञा वधीक एहतजाज कंदासीं। जी, तव्हां हिते मौजूदु सियासी समाजी अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त गोसपुर जा जेके दुकानदार माफ़िया आहिनि, उहे पंहिंजा मन मानी जा रेट वसूल करे रहिया आहिनि। हिते काई रेट लिस्ट न हुजण जे करे उहे हथ ठोकिया रेट जेके आहिनि उहे वसूल करे रहिया आहिनि। ऐं हिननि DC ख़िलाफ़ बि जेका त इल्ज़ाम तराशी कया त DC कश्मीर इन्हनि सां भाङे वहिंवार आहे, जंहिंजे करे उहे मन मानी जा रेट वसूल करे रहिया आहिनि। ऐं हिननि फिलफोर हुकूमत खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा ग़रीब आवाम ते रहम करे जेके रेट लिस्ट आहे उहा जारी कई वञे ऐं जेको मुक़ररु थियल अघु आहे उन्हनि में गिहु ऐं जेके रोज़ आम वाइपे जूं शयूं आहिनि उहा हितां जे आवाम खे ॾिनियूं वञनि। कैमरामैन टीम सां गॾु ज़हूर ओगाही, SS न्यूज़ गोसपुर।